बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह कमा यंबग़ी जलालि वजहि व अज़ीम सुल्तानिहि वस्सलातु वस्सलामु अला नबीना मुहम्मदिन व आलिहि। जीअं त दोस्तनि ख़बर आहे असांजो तअम्मुलात क़ुरानी बरनामनि जेको असां आयत क़ुरान जी हिकिड़ी या ॿ आयत पढ़ंदा आहियूं उन जो तदब्बुर कंदा आहियूं, तफ़सीर न तदब्बुर, यानी उन मां फ़ाइदा वठंदासीं, उन में सोचींदासीं, उन जा जेके लिकियल ख़ज़ाना आहिनि उहे खोलण कोशिशि कंदासीं त उहा सम्झूं। ऐं हीउ हिसो आहे असांजो 158 हिसो आहे। ऐं असीं तदब्बुर छो था कयूं इहो बि असां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं ऐं ॿुधाईंदा आहियूं सदाईं त असीं तदब्बुर छो था कयूं, छो जो अलाह ताला क़ुर में चए थो असांखे अफ़ला यतदब्बरून अल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छा क़ुर खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छा जा हिननि जे दिलनि खे ताला लॻी विया आहिनि। जो इहो आहे तदब्बुर, इंसान तफ़सीर हिकिड़ो दफ़ो पढ़ंदो या ॿ दफ़ा, पर तदब्बुर सदाईं बि सॼी ज़िंदगी गुज़री वेंदसि हिकिड़ी हिकिड़ी आयत में वेही सम्झंदो त अलाह साईं हिन असांखे हिन में छो ही ॻाल्हि ॿुधाई आहे, की छाजे लाइ हिन में का कहिड़ी हिकमत आहे असांजे लाइ। सो अॼु जेके असांखे आयत आहे 77 आयत आहे सूरत अल कहफ़ जी। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम निकितो ख़िदर जे पोयां ख़िदर खे मिठू कई त मूंखे इल्मु सेखार, तूं नबी हो उलुल अज़म हो मूसा, पर अलाह जॾहिं हुनखे ॿुधायसि त तोखां वधीक हिकिड़ो आलिम आहे त उन पोयां लॻो ख़िदर जे। पोइ हली हली वॾो किसो आहे, मुख़्तसर करे असीं जंहिं आयत सां अॼु आहे तालुक़, त हिकिड़े ॻोठ ते पहुता हिकिड़ो, ऐं हीअ सफ़र मां सफ़ा थकिजी पिया। 3-4 माण्हू हुआ, मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजो ख़ादिम हो ऐं 3 माण्हू हुआ ऐं ख़िदर इहे माण्हू हुआ, ऐं ॿी रिवायतुनि में त अचनि था ॿियो बि हिकिड़ो ख़िदर सां बि माण्हू हो जेको सिखण वारो, त हीअ हली हली थकिजी पिया सफ़ा। ऐं जेॾीमहिल हिकिड़े ॻोठ अॻियां ॾिठुनि, उन ॻोठ वारनि खे उन्हनि खे मिलिया ऐं उन्हनि खे छा चयोनि, हाणे इहो अलाह ताला क़ुर में ॿुधाए थो फ़नतलक़ा अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम फ़नतलक़ा हत्ता इज़ा अतया अहल क़रयतन इस्ततअमा अहलहा फ़अबू अन युज़य्यिफ़ूहुमा। उन ॻोठ वारनि खे दर दर खड़काए त असीं मुसाफ़िर हो, असांखे कुझु खाधो पीतो या पाणी ॾियो। फ़अबू, हुननि सभिनि जवाबु ॾिनो, ॻोठ वारा सफ़ा के बख़ील हा, त हुननि सभिनि जवाबु ॾिनो त असां तव्हांखे तव्हांजी महिमान नवाज़ी असीं न महिमान नवाज़ आहियूं न कंदासीं। त ॾिसो न अजीब शइ आहे त हाणे अहिड़ो तसरुफ़ हिकिड़ो मुसाफ़िर हिकिड़ो घुरे थो ऐं दर ते अची बीहे थो ऐं उनखे तूं मोटाए छॾी, हिकिड़ी त वॾी ॻाल्हि आहे। त तूं मां हुजूं या केरु बि माण्हू हुजे त उनजो रद्द फ़ियल उनजो छा हूंदो, उनखे छा मक़सदु हूंदो, कावड़ हूंदी ज़रूरी भाई, कहिड़ा माण्हू आहिनि, कहिड़ा ॻोठ वारा आहिनि। मुसाफ़िर जी बि ख़्यालु इहा हिकिड़ी अरबन वटि वॾो शान हूंदो त मुसाफ़िर खे रहाईंदा खाईंदा, पर हिननि त हिन जवाबु ॾेई छॾियो ऐं हिननि खे चवनि त तव्हां असांजे ॻोठ मां बि निकिरी वञो। ॾिसो न एॾो, यानी ही बदबख़्त हा ॻोठ वारा। पर ॾिसो न ख़िदर छा कयो, हिन ॻोठ खां थोरो ॿाहिरि निकिरी ऐं हिकिड़ो कमिरे जो जहिड़ो नंढिड़ो कमिरो जीअं ठहियलु हो, उनजी हिकिड़ी ॿ पासा जेके भितियूं किरी पियूं ॿियूं हुयूं, त अचे मूसा अलैहिस्सलाम खे चई त गारो ठाह ऐं परियां खॾ मां पाणी खणी आ त हिन भित खे असीं ड्राहे ऐं वरी नई सी ठाहियूं। त मूसा अलैहिस्सलाम तेज़ जज़्बाती हो ॾाढो ऐं तेज़ तबियत जो हूंदो, हाणे उनखे वरी मूसा अलैहिस्सलाम खे हाणे कमु थो ॾसे। हाणे हिन ॻोठ वारनि असांखे न पाणी पीआरियो, न खाधो पीआरो ॾिनो, न मरहबा कई, असांखे चवनि था निकिरी वञो असांजे ॻोठ मां। त हिते आयत में वरी अॻिते चए थो त अलाह साईं चए थो इन में फ़वजदा फ़ीहा जिदार युरीदु अन यनक़द्द फ़अक़ामह। अलाह साईं चए थो हिन क़ुर में त ख़िदर छा कयो, ॾिसो ख़ैर जंहिंजे इंसान जी दिलि में हूंदो न, उहो खणी किथे बि हुजे, गुरबत में हुजे, बुख ते हुजे, त बि ॿियनि जे लाइ सोचींदो। त हिन ॻोठ में इहा जेके भित ॾिसे पियो कमिरे वांगुरु, या जीअं पाकिस्तान में कोट चवंदा आहिनि ॿाहिरां ॻोठ खां, उहो हुजे, उन जे कोट जे भरिसां कमिरो हुजे, कमिरो किरियल हुजे, उनजो हिकिड़ो ॿ पासो। त मूसा अलैहिस्सलाम खे चई त पाणी खणी आ ऐं हुन ॿिया जेके माण्हू उन सां उन्हनि खे चई त गारो ठाहियो, गारो ठाहियनि। उहा भित जेकी किरण ते ई पासीरी उनखे किराए उन मां जेको पथर हुआ या छा हो सिरूं उहो कढी ऐं उनखे ठाहिणु लॻो जीअं हूंदो आहे कमिरो जो कमिरो। त हीअ अलाह ताला हिते चए थो फ़वजदा फ़ीहा जिदार युरीदु अन यनक़द्द फ़अक़ामह, उन भित खे खणी ऐं ठाही सिधो कई। त मूसा अलैहिस्सलाम सिखणु आयो, हाणे तालिब थी पंहिंजे उस्ताद जे अॻियां छा चए, उनखे त कावड़ ॾाढी अंदरि हुनजे सीने में रझे पियो त मां हिन खे पुछां या चवां त असांखे हिननि पाणी बि न पीआरियो, न हुननि सां ख़ुशि मरहबा बि कई, ऐं तूं हिननि जो जेको कोट ॿाहिरियों थो ठाहे हिननि खे ॾी।
ऐं इहो यानी उहे सभु इहे ॻाल्हियूं हुन दिलि में पियो चए, पर हाणे मूसा अलैहिस्सलाम पे हुनखे वाइदो करायो त मां तोसां हलंदुसि। चयो ख़िदर चयोसि जे मूंसां हलंदे त मूं ते एतिराज़ु न कंदे, पोइ मां तोखे इल्मु सेखारींदुसि, मां पंहिंजे पाण सां हलणु तोखे ॾींदुसि, जे न त मां तोखे हलणु मूंसां न हली सघंदे। त मूसा अलैहिस्सलाम हिते ॿियो तरीक़ो ठाहियो एतिराज़ जो न, बसि यानी हिकिड़ो जीअं सुवालु थींदो आहे ईअं करे चई। ईअं कोन चईंसि त छो भला हिन भित खे ठाही, या छो ही कोट खे ड्राहे वरी असांखे कमु थो कराई, अॻे असीं बुकिया आहियूं थकियल आहियूं, ईअं कोन चईंसि। बसि रुॻो मूसा अलैहिस्सलाम ईअं चयसि त लतख़त अलैहि अजरा क़ालू लौ शिअत लतख़त अलैहि, जे चाहीं हा मूसा अलैहिस्सलाम ख़ुदर खे चयो त उस्ताद जे चाहीं हा त हिन भित जे हिन कोट जे ठहण में असां हिननि खां उजरो वठूं हा, भला उन उजरे सां भला का शइ वठी खाऊं हा हिते, या का ख़रीद का शइ कयूं हा, छो जो असांखे हिननि असांखे महिमान नवाज़ी बि न कई, असांखे कावड़ सां इस्तक़बाल कयो, असांजी महिमान नवाज़ी बि न कयनि, न पाणी पीआरनि, वरी असांखे ॻोठ मां बि कढी छॾियुनि। हाणे वरी तूं हिननि जो कोट ॿाहिरियों जेको ड्राहे ठीकु ठाक करे वरी ठाहियो आहे, त ॾिसो न हिते ख़िदर खे त अलाह हुनखे इल्मु ॾेई छॾियो हो, ऐं हुनखे अलाह जे तरफ़ां हुनखे इल्मु हो त छो छाजे लाइ हिन ठाहियो अथई। त ख़िदर त मूसा अलैहिस्सलाम खे चयो त तोखे मूं चयो त तूं मूंसां न हली सघंदे, ऐं तो मूंखे वाइदो बि कयो हो त मूं ते एतिराज़ न कंदे, पोइ मां तोखे चयो त मूंसां हल, पर हाणे तोखे कहिड़ी ख़बर त मां छाजे लाइ तो हीअ भित ठाहियां, या छो मां अहिड़ो तकलीफ़ तव्हांखे बि मां पाण खे बि ॾियां थो, छो जो अलाह हुनखे ॿुधाए छॾियो हो त हिन ॻोठ में कंहिं ज़माने में कहिड़े टाइम में हिते वालदेन हूंदा हुआ, हिकिड़ो ज़ाल मुड़ुस हूंदा हुआ, नेक निमाज़ी हूंदा हुआ, दीनदार हूंदा हुआ, मोमिन हूंदा हुआ, ऐं उन्हनि खे ॿ पुट नंढड़ा हुआ, ऐं उहे मरी विया, उहे पोड़ा ॿई जेके गुज़ारे विया, ऐं जेॾीमहिल मरी विया त उहे हिन भित जे हेठां हिननि जे लाइ ख़ज़ानो सोन जो पूरे विया हुआ, त हीअ असांजा पुट जेके आहिनि वॾा थियनि त पोइ इहो ख़ज़ानो खोलनि, ऐं हीअ भित जेकी आहे असीं ठाही आहे, हीअ हिन ख़ज़ाने जे मथां आहे, ऐं जे असीं न ठाहियूं आहे त ड्रही वञे हा। तंहिंजे करे अलाह मूंखे हुकुम कयो त इन खे भित खे नई सही ठाह, त कुझु टाइम हले जेसि ताईं वरी नंढड़ा ॿार जेके ॿिया माण्हू आहिनि, मासियूं पुफियूं उन ॻोठ में, उहे उन्हनि खे पालियल मिथियूं जेसि ताईं वॾा थियनि, ऐं पंहिंजो उहो ख़ज़ानो पोइ अलाह कंहिं न कंहिं तरीक़े सां या इशारे सां वरी को अलाह जो बंदो ईंदो जेको हिननि खे सेखारींदो त हिन भित जे हेठां, हिन दीवार, हिन कोट जे हेठां हिते तव्हांजो कमिरो आहे, हिते तव्हांजो अमानत तव्हांजी पूरियल आहे। त अलाह ख़िदर जेको मूसा अलैहिस्सलाम खे चयो त तूं मूंसां न हली सघंदे, ऐं तूं तेज़ तबियत जो आहीं, ऐं तूं हर शइ ते एतिराज़ थो करीं, ऐं मां तोखे झलियो बि हो। त मूसा अलैहिस्सलाम उन खां माफ़ी वरिती, ऐं हुनखे चयईं त मां तोखे वरी कोन पुछंदुसि। त पर इहो पछाड़ी क़िसे में जेके सूरत पछाड़ी में त ख़िदर जो क़ाल हादा फ़िराक़ु बैनी व बैनिक, हाणे तूं मूंखां धार थी, सउनब्बिउक बितअवील मा लम तस्ति अलैहि सबरा, मां तोखे ॿुधाईंदुसि सभु जेके मूं अमल कया। छो जो ख़िदर काफ़ी अमल कया, हिकिड़े छोकिरे जे ॻोठ में आया, नए ॻोठ में, त ॿारड़ा रांदि पिया खेॾनि, उते हिकिड़े छोकिरे खे वठी कुही छॾियईं, ऐं वरी उन ॻोठ खां पहुचण खां अॻु में हिकिड़ी लाच में चढ़िया, उन लाच ॾिठो त हीअ दीनदार आहिनि, हिकिड़ो मूसा नबी, उनजे मुंहं में रोशनी, ऐं उनजो ग़ुलाम जेको हो, ऐं हीअ ख़िदर, त उन्हनि ॾिठो त हीअ नेक माण्हू आहिनि, उन्हनि खे पुछनि तव्हां केॾे वञणु चाहियो था, हुननि चयो त असांखे टुपायो ॿिए पासे दरिया जे, त हुननि चयो त तव्हांखे फ़ी सबीलिल्लाह खणी था हलूं, तव्हां खां उजरो बि कोन वठंदासीं। त इहो जेॾीमहिल लाच में चढ़िया त ख़िदर छा कयो, उनखे जेको रुमह चवंदा आहिनि, जीअं तीर चवंदा आहिनि, उन तीर सां उन लाच में सुराख़ कयो, ऐं मूसा अलैहिस्सलाम ॾिसे पियो, ऐं हुन माण्हुनि जे ग़फ़लत में ख़िदर उन लाच में सुराख़ कयो, त लाच नंढड़ी में पाणी अंदरि अचणु शुरू थी वियो, त हीअ लाच वारा परेशान थी विया पाणी कढण में, त ॿुॾी न वञूं। त इहो बि अमल जेको मूसा अलैहिस्सलाम उन ते सबुरु न करे सघियो, ऐं एतिराज़ु कई जेॾीमहिल लथा, त हिननि माण्हू असां ते हिकिड़ो भलाई कई, ऐं असांखे खयुनि, मुख़्त में खयुनि, वरी तो हिननि खे इहो नुक़सानु कयो। बहरहाल उहे किसो इनशा अलाह पूरो उन टाइम ते इनशा अलाह ईंदो। असांजो जेको अॼु ई हो त इंसानु ख़ैरु करे पोइ तव्हां सां उहो मोट मिले या न मिले, ज़रूरी न आहे त असांखे मोट मिले त असीं ख़ैरु कंदासीं, जे मोट न मिलंदी त असीं कोन कंदासीं। हिन ॾिसो ख़िदर
खे मोट कान मिली हिन ॻोठ मां, न हुननि नियत ई कई ॾियण जी मोट जी, पर त बि उन्हनि खे ॾिसो हा कोट ठाहे ऐं वियो। छो जो ख़ैर जो जेको इंसानु दिलि में हूंदो आहे, ख़ैर ख़्वाह, उहो अलाह जे लाइ ख़ातिर कंदो आहे। अलाह ॾे नज़र हूंदी अथसि त मूंखे हीउ सवाबु हिन शइ जो मिले, माण्हुनि ॾे न हूंदी आहे। जे माण्हुनि ॾे नज़र कंदो त पोइ उहो खुटी पवंदो इंसानु ऐं कॾहिं बि पूरो न थींदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हिते असांखे किसो हिकिड़ो यादि अचे थो। हिकिड़ो इंसानु कंहिं सलफ़ सालिह मां हो, हुनजो नालो हो इब्न इदरीस अबुल बरकात। वॾो वाइद आलिम हो, तकरीरूं कंदो हो मस्जिद में ऐं सॼी साल रोज़ो रखंदो हो, आबिदन वरिअन, ऐं अलाह जो ख़ौफ़ दिलि में हूंदो हुअसि। उनजी घरवारी बि ईअं हूंदी हुई, दीनदार, नेक, निमाज़ी, ऐं सॼे साल गॾु निमाज़ ऐं इहो रोज़े में रहंदा। उन्हनि खे अलाह ताला 4 औलाद ॾिना त सभिनि जा नाला, पहिरें जो अबू बकर, ॿिए जो उमर, ॿियो उस्मान, ॿियो अली, ईअं सभिनि जा हिकु ॿिए नाला सहाबिन जे ऐं ख़लीफ़नि जे नालनि ते रखिया। ऐं उलमा लिखनि था त हिन ज़ाल मुड़ुस सदाईं ही रोज़े हूंदा हुआ सॼे साल। पोइ नेठि पोड़ो जेको हो त उहो जेको अबुल बरकात, उहो जेको इदरीस नालो हुअसि, उहो गुज़ारे वियो, बीमार थियो ऐं गुज़ारे वियो। पर उनजी घरवारी जेकी, उनखे ॾाढो ॾुखु थियो ऐं उन ॾाढो दुखु थियो त मुंहिंजो मुड़ुसु जेको मूंसां हूंदो हो, सॼी ज़िंदगी गुज़ारीसीं गॾु, त उन हिकिड़ो दफ़ो रोई पोइ दुआ कई हथ मथे करे, त हुन दुआ इहा घुरी, क़ालत ज़ौजतु अल्लाहुम्मा ला तुहीनी बअदह, मूंखे अलाह ताला हिन पंहिंजे मुड़ुस खां पोइ मूंखे हिन ज़िंदगी मां तंग आहियां। त ईअं बसि ईअं दुआ कयो, हथ मथे हुअसि। अलाह उनजी दुआ ॿुधी, छो जो अलाह जी बानी ही अलाह सां हिन जी ॿुधी। त उलमा लिखनि था त फमातत बअद 15 यौमा, 15 ॾींहंनि खां पोइ उहा पंहिंजे मुड़ुस सां गॾु वञी पहुती ऐं फ़ौत थी वई। इन क़िसनि मां असांजो फ़ाइदो कहिड़ो आहे, असीं दोस्तनि खे ॿुधायूं था त इंसानु जेतिरो अलाह खां वेझो हूंदो त अलाह एतिरो हुननि खां वेझो हूंदो। ऐं इंसानु अलाह का शइ खां, असांखे कहिड़ी शइ कान थी खपे दुनिया में, दुख बीमारियूं बड़ियूं, त अलाह जे वेझे हूंदासीं त अलाह ॾे भॼंदासीं, ऐं जे अलाह खां परे हूंदासीं कहिड़ो मोह खणी अलाह खां का शइ घुरे सघंदासीं। त अलाह साईं असांखे हाणे ॾे त असां न इबादत कयूं, न रोज़ा रखूं, न निमाज़ पढ़ूं ऐं अलाह ॾे भॻा था वञूं हर हर। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे अलाह खां वेझो हूंदे, सुख में अलाह खे यादि कंदे, त अलाह तोखे दुख में यादि कंदो। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।